अस्सलामुअलैकुम नाज़रीन ऐं हाज़रीन जेके असांखे हाज़रीन इन करे चवां पियो हाज़रीन कुझु हिते वेठा आहिनि न ऐं नाज़रीन इन करे चवां पियो त तव्हांखे ॾाढो इंतज़ारु हो बेचैन हुआ ॾाढा बेसब्रा पिया थिया त वरी खां कॾहिं था असीं ईद खां पोइ अचूं सो आऊं आहियां तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे फरज़ाना बहार। सो फरज़ाना ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु आऊं ॾिसो बिल्कुलु असांजा जेके नाज़रीन आहिनि ऐं हाज़रीन असांखे ॿुधंदड़ ॾिसंदड़ उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम उन्हनि सभिनीनि असां वरी ॿीहर असां अची विया आहियूं ऐं तव्हां सभिनीनि खे ॾाढो इंतज़ारु हुयो। ऐं पाण हिकिड़ी मेन शइ त हिननि सभिनीनि खे ॿुधाइण विसरी वञूं पिया त असांजो तव्हां जेको ईद ट्रांसमिशन वारो असांजो श्री राग ॾिठो उन जी ॾाढी पाण खे भरपूर मोट मिली आहे ऐं तव्हां असांजे गाननि खे एप्रिशिएट कयो। असां सां गॾु जेके ॿिया सिंगर्स हुआ उन्हनि खे तव्हां ॾाढो सारायो त तमामु बहितरीनु उन्हनि परफॉर्मेंस कई आहे ऐं असांजी त कोशिशि इहा ई हूंदी आहे त तव्हांखे सुठा सुठा गाना सुठी मेलोडीज़ जेके तव्हां ईअं चइजे त ज़िंदगी में ॿुधंदा त खोड़ हूंदा पर तव्हांजी लाइफ मां उहे मिसिंग थी विया हूंदा त असीं कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे हिन श्री राग में उहे गाना उहे मेलोडीज़ असीं तव्हांखे पंहिंजे स्टाइल में ऐं हिकिड़े नए म्यूज़िक सां गॾु ऐं नए प्रोग्राम बिल्कुलु उन में असां त रिकॉर्ड करे छॾंदा आहियूं रिकॉर्ड करे बसि उहो चैनल ते ॾेई छॾींदा आहियूं त बसि उहो पियो हलंदो आहे लेकिन हिते पाण सभु ॾिसो न पंहिंजी लाइव में न त तव्हां बि लाइव ॻाईंदा आहियो मां बि लाइव ऐं असांजा जेके म्यूज़िशियन आहिनि म्यूज़िशियंस बि ॾाढी सुठी महिनत कंदा आहिनि। शोभी भाई थियो या सलमान भाई थियो या असांजे ढोलक नवाज़ हैरी भाई थियो। अच्छा हैरी भाई तव्हांखे हिकिड़ो कॉम्प्लीमेंट ॾियां अॼु तव्हां ॾाढा सुठा ऐं ख़ूबसूरत पिया लॻो इलाही महिरबानी। पोइ इन करे चवां पियो जो मूं तव्हांजी तारीफ़ कई त वरी तव्हां बि रिप्लाई में मुंहिंजी तारीफ़ कयो। हा इन मक़सदु इहो हूंदो आहे त आऊं तव्हांजी तारीफ़ कयां त तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो। माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु ॾाढा सुहिणा पिया लॻो ॾाढा ख़ूबसूरत पिया लॻो। छा त ड्रेसिंग आहे तव्हांजी ज़बरदस्त। ऐं मेन ॻाल्हि इहा हुई त असां ॿिन्ही भाउ भेणनि जी कपिड़ा हिकु जहिड़ा ई पाता आहिनि। टीवी ते ॾिसंदा हूंदव त इन मां इहो साबित पिया कयूं त असां ईद जा कपिड़ा अञा ताईं लिकाए रखिया आहिनि ऐं मथी ते चला इंशाअल्लाह। सो असां कचेरी बि तव्हां सां ईअं कंदासीं जो तव्हांजा ॻाल्हियूं तव्हांजा कॉल्स असां रिसीव कंदासीं ऐं असांजे तव्हां फेसबुक ते ऐं यूट्यूब ते बि असांजो प्रोग्राम इहो ॾिसी सघो था लाइव बि ॾिसी सघो था फेसबुक ते बि लाइव ॾिसी सघो था। सो हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु था कयूं ऐं हाणे अचूं था म्यूज़िक जी दुनिया में म्यूज़िक जे वर्ल्ड में जेके अॼु बि इंशाअल्लाह असीं कोशिशि करे आया आहियूं त सुठियूं मेलोडीज़ तव्हांजे साम्हूं पेश कजनि। ऐं थोरो सो हू चवंदा आहिनि त सिंगर्स जेके हूंदा आहिनि न घणो करे बहाना मूंखे नथो लॻे त तव्हां बीमार आहियो। न बीमार कोन आहियां अल्लाह माफ़ करे बीमार कोन आहियां। ऐं तव्हांजो गलो बि सही आहे। गलो सही आहे। मूं रिहर्सल में ॿुधो ही जेको आहे न अदा हाणे नटाए थो। न नटाया न ये बहाना है। न देखो आप बताओ आप ही बताओ सही गा रहा था ना। अब देखो ये तव्हांजे साम्हूं न बस नटाए आऊं वो चवां ई न पियो आऊं चाहे त कोशिश कंदसि त निभाइण जी कोशिश कंदसि। हां मूं पंहिंजी बीमारी ताईं हथ कयो बस। सो पहिरियों गानो स्टार्ट कंदासीं ज़बरदस्त गानो आहे ऐं हारून जो गानो आहे बेसिकली इहो गानो ऐं उनखे तमामु मुख़्तलिफ़ बैंड्स पंहिंजे तरीक़े सां हिन गाने खे परफॉर्म कयो आहे। इन्हनि जो हिकिड़े ज़माने में बैंड हूंदो आवाज़ नालो हूंदो न इन्हनि जो आवाज़ शोएब भाई आवाज़ नाम था न इनके बैंड का। हाँ त उन बैंड जो ही गानो आहे पोइ उनखे उन्हनि मुख़्तलिफ़ तरीक़े सां रीमेक कयो। सो मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि इहो गानो हलियो आहे मुख़्तलिफ़ बैंड सां गॾु बि हलियो आहे ऐं मूंखे बि गानो हिन जी मेलोडी इलाही वणंदी आहे हिन जा लिरिक्स इलाही सुठा आहिनि ऐं हिन में वरी थोरो सो अरबी टच बि आहे म्यूज़िक बि थोरो अरबी टच आहे। सो अचो त नाज़रीन पहिरियों गानो एंजॉय था कयूं अचो। मैंने देखा मेरी महबूबा तेरी मजबूरियां बातें होंगी मेरी महबूबा क्या पूरियां कैसी है ये मेरी महबूबा तेरी मजबूरियां क्यों है जाने मेरी महबूबा ये दूरियां इंतल हबीबी वहदत नसीबी इब्नुल हबीबी महबूबा ले ले दिल ओ महबूबा ले
ओ महबूबा आ यहाँ, ओ महबूबा 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 ले ले दिल, ओ महबूबा ले ले जान, ओ महबूबा आ यहाँ, ओ महबूबा महबूबा महबूबा। मैं ये चाहूँ मेरी महबूबा तुझ पे दिलवार दूं, जीती बाजी मेरी महबूबा मैं हार दूं। मैं ये चाहूँ मेरी महबूबा तुझ पे दिलवार दूं, जीती बाजी मेरी महबूबा मैं हार दूं। इंतल हबीबी वहदत नसीबी इब्नुल हबीबी महबूबा ले ले दिल, ओ महबूबा ले ले जान, ओ महबूबा आ यहाँ, महबूबा 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 ले ले दिल, ओ महबूबा ले ले जान, ओ महबूबा आ यहाँ, ओ महबूबा महबूबा महबूबा। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। मैं ये चाहूँ मेरी महबूबा तुझ पे दिलवार दूं, जीती बाजी मेरी महबूबा मैं हार दूं। मैं ये चाहूँ मेरी महबूबा तुझको मैं प्यार दूं, मैं ये चाहूँ मेरी महबूबा दिलवार दूं। इंतल हबीबी वहदत नसीबी इब्नुल हबीबी महबूबा ले ले दिल, ओ महबूबा ले ले जान, ओ महबूबा आ यहाँ, महबूबा 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 ले ले दिल, ओ महबूबा ले ले जान, ओ महबूबा आ यहाँ, ओ महबूबा 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 ले ले दिल, ओ महबूबा ले ले जान, ओ महबूबा आ यहाँ, ओ महबूबा महबूबा महबूबा। छा त सॉन्ग हुयो। ऐं इन गाने जो क्रेडिट आऊं मुंहिंजी हिन टीम खे बि ॾींदसि, छो त ही तव्हांजी गानो त ॾाढी सुठी महिनत आहे ऐं अरबी गानो बि आहे हिन में अल्फाज़ तव्हां यादि कया आहिनि तव्हांखे बि इंतल हबीबी वहदत नसीबी इब्नुल हबीबी महबूबा महबूबा महबूबा। हाणे ॿियो अलाए छा पिया चवनि, बाक़ी इहो महबूबा महबूबा मूंखे सम्झ में अचे पियो त चवणु छा पियो चाहे इहा। सो हिन गाने खे बेसिकली मुख़्तलिफ़ मूं ॿुधायो न बैंड्स परफॉर्म कयो आहे, त उन बैंड्स में तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ख़ुदि हिकिड़ा सुठा सिंगर आहियो, त हिकिड़ो वॾो ऑर्केस्ट्रा हूंदो आहे न, 7-8 कीबोर्डिस्ट, 8-10 उन में ॿिया वायलिन प्लेयर, गिटारिस्ट, बेस गिटारिस्ट, ड्रमर्स, पैडिस्ट, अलाए छा छा वॾो हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे न। सही सही बिल्कुलु असां ई 3 ॼणनि परफॉर्म कयो आहे, त हिकिड़ो दफ़ो ॾाढो सुठो है। वाह 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 वाह। भाई देखो अभी यहाँ पर तो क्राउड तो नहीं है, आप अपने लिए भी क्लैप कर सकते हैं ना। हाँ बिल्कुलु, ऐं ये क्लैपिंग मुंहिंजे ख्याल सां घरनि में बि थींदी हूंदी न माण्हुनि जी। हाँ उते माण्हू ईअं सफ़ा ईअं खटुनि तां किरी पिया हूंदा न, ईअं ईअं वाह जो ॻायो वाह जो ॻायो। बहरहाल कोशिशि कईसीं ऐं न न बिल्कुलु खटुनि तां न किरजो, तव्हांखे वेही सॼो प्रोग्राम ॾिसणो आहे, कॉल बि करणी आहे असांखे। अच्छा ख़बर अथव छा आहे सुठी ॻाल्हि छा थींदी आहे पंहिंजे प्रोग्राम जी, त ही उन टाइम ते हलंदो आहे जंहिं महिल माण्हू पंहिंजे मतिलबु सखर, नवाबशाह, लाड़काणो जेके पंहिंजा ॻोठ जा इलाइक़ा आहिनि, जेके असांजी प्यारी ख़ूबसूरत सिंध जा, त इहे आराम सां पंहिंजा सभु कमकार लाहे, को केरु किथे घरनि में को चांहि पींदो हूंदो, को मानी खाईंदो हूंदो, ऐं केरु टीवी ॾिसंदा हूंदा, किथे ॿार खेॾंदा हूंदा। त असांजो कमु इहो आहे त तव्हां सभिनि खे गॾिजी हिकिड़ो सुठो म्यूज़िक ॾियूं, हिकिड़ो सुठो प्रोग्राम कयूं, ऐं तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी जो असांजे प्रोग्राम खे तव्हां लाइक कंदा आहियो। तव्हां ईद ते छा कयो भला, घणा ड्रेसिस सिबरायो? ईद ते मूं 5। वाह 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 वाह। ऐं गाना घणा ठाहियो ईद ते? गाना एल्बम कयो मूं पूरो एल्बम कयो? सुठो एल्बम कयो माशाल्लाह। सुठी मोट मिली उनखे? सुठी ॾाढी सुठी। अरे ज़बरदस्त। त पोइ इहो कॾहिं तव्हांजे एल्बम जा गाना बि हिन में असीं ॿुधंदासीं न? ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हींअर छा था ॿुधायो असांखे? हींअर मुंहिंजी दिलि चवे थी त मां पंजाबी सॉन्ग ॿुधायां मैडम नूरजान जो। वाह वाह मैडम नूरजान, क्या बात है।
सो जी शोएब भाई। वे सोने दिया कंगना सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना वे सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना वे सौदाई को जिया। वे सोने दिया कंगना सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना वे सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना वे सौदाई को जिया। वे सोने दिया कंगना मैं नहीं हो तकी नावे तेनू अदा बुआ टोके, मैं नहीं हो तकी नावे तेनू अदा बुआ टोके, देखना तेनू सदा सामने खलो के, देखना तेनू सदा सामने खलो के, तू जिस गलियों लगना सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना वे सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना वे सौदाई को जिया। वे सोने दिया कंगना तू मेरी वे ढोलना बन गयो तकदीर वे, तू मेरी वे ढोलना बन गयो तकदीर वे, ये हुण बन जाना तेरी तकदीर वे, ये हुण बन जाना तेरी तकदीर, तेरे प्यार विच तने मन रंगना सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना ते सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना ते सौदाई को जिया। वे सोने दिया कंगना सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना ते सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना ते सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना ते सौदाई को जिया, दिल देना ते दिल मंगना ते सौदाई को जिया। वे सोने दिया कंगना वाह भाई वाह, वाह भाई वाह, वाह भाई वाह। Thank you. मैडम नूरजहां जो गानो हुजे ऐं तव्हां माशाल्लाह ज़बरदस्त तरीक़े जो न, असां परफॉर्म कयो। निभाइण जी कोशिशि कंदा आहियूं त असांजा जेके मैडम नूरजहान आहे माशाल्लाह इन्हनि जी गायकी अहिड़ी आहे जो इन्हनि जी गायकी मां असां उन्हनि जा सिर्फ़ु सॉन्ग ॿुधूं था ऐं ॻायूं था, उन मां बि असां कुझु पिरायूं था। बिल्कुलु। ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि, पंहिंजनि जेके सीनियर सिंगर्स आहिनि जीअं तव्हां मैडम नूरजहां जो नालो वरितो, ऐं हिते पंहिंजो उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान साहब आहिनि, मेहंदी हसन ख़ान साहब आहिनि, ऐं अल्लाह साईं हयाती ॾे ग़ुलाम अली साहब आहिनि, हयात आहिनि उहे, अताउल्ला साहब आहिनि। इहे हाणे इन्हनि जो एॾो ख़ज़ानो आहे, एॾो ख़ज़ानो आहे। हाणे पंहिंजो पड़ोसी मुल्क खे पाण मिसाल था खणूं त नुसरत फ़तेह अली ख़ान साहब जो हिकिड़ो गानो हुननि ॻायो, नुसरत फ़तेह अली ख़ान साहब पंहिंजे टाइम ते ॻायो हुई, आंख आंख उठी मोहब्बत की अंगड़ाई ली। हाँ, हाणे उनखे हुननि वरी पंहिंजे जदीद मौसीक़ी सां, जदीद म्यूज़िक सां, जोबिन शायदि सिंगर जो नालो आहे, जुबिन उन इहो गानो परफॉर्म कयो आहे। ऐं जुबिन उहो सिंगर आहे जंहिंखे पहिरें ऑडिशन में सोनू निगम,
ऐं संजय लीला भंसाली ऐं शीरिया घोषाल इन्हनि पहिरियों दफ़ो जॾहिं उन ऑडिशन में आयो एक्स फैक्टर इन्हनि जो हिकिड़ो प्रोग्राम हलंदो उन में उनखे रिजेक्ट करे छॾियऊं जॾहिं इहो गानो ॻाइणु आयो त उनखे रिजेक्ट करे छॾियऊं पर अॼु हिन राइट नाउ अगरि पाण ॻाल्हि कजे त जुबिन इंटरनेशनली सिंगर थी वियो आहे सोनू निगम खां वॾो सिंगर थी वियो आहे ऐं श्रेया घोषाल खां वॾो सिंगर थी वियो आहे छो चवंदा आहिनि त जेको स्क्रीन ते ॾिसण में अचे त माना उहो हले पियो न पाण सोनू निगम खे हाणे स्क्रीन ते ॾिसूं न पिया श्रेया घोषाल खे स्क्रीन में छो भई देख ही नहीं रहे तो आजकल जुबिन 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 लॻो पियो हर जाइ ते तो चवण जी ॻाल्हि इहा त असांजे म्यूज़िशियन्स असांजे सिंगर्स एॾो खज़ानो रखियो आहे अगरि पाण सभु पाकिस्तानी बि उन्हनि जे खज़ाने मां थोरो थोरो अगरि कढंदा ऐं ॻाईंदा अचूं इहो मुंहिंजी सलाह हिकिड़े नवनि सिंगर्स खे बि आहे जेके नवां सिंगर्स हिन फील्ड में अचणु चाहिनि था अगरि सिखणु चाहिनि था त पोइ जेके असांजा लेजेंड आहिनि उन्हनि खे ॻाइणो पवंदो बिल्कुलु ॻाइणो पवंदो जेको आहे न मैडम नूरजहान खे मां ॿुधंदी आहियां अॼु बि ॿुधंदी आहियां उन्हनि जी जेका ॻाइण जी अदायगी ऐं उनजा सुर लॻाइण ऐं फीलिंग्स सां जी ॻाईंदी आहे उहा किथे आहे अॼुकल्ह त फीलिंग आहे ई कोन बसि अॼुकल्ह जी फीलिंग्स ख़बर अथव जेके हा अॼुकल्ह जी फीलिंग सॼो फेसबुक ते ऐं यूट्यूब ते वेही आहे न सभिनी जी सभु टिकटॉक ते ऐं हाणे वरी नई मश्करी आई आहे हिकिड़ी स्नैक चैट उन ते अची वई आहे सो बहरहाल इन ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं असां सां गॾु ई रहिजो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ जी दोस्तों वेलकम बैक श्री राग सीज़न 3 ऐं श्री राग सीज़न 3 में असांजो म्यूज़िक एक्सप्रेस त हले ई पियो ऐं खोड़ सारा ॿिया गाना बि असांजा इहे पना ईअं भरिजी विया आहिनि नंढड़े हूंदे अगरि पाण इन्हनि पननि ते पाण पढ़ूं लिखूं पाण हिन ते छला गाना लिखियासीं छला गाना लिखियासीं पर अॼुकल्ह ख़बर अथव छा आहे अॼुकल्ह जे दौर में चवंदा आहिनि त पहिरीं ॿुधंदासीं पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब खेलोगे कूदोगे तो बनोगे ख़राब पर हाणे हूंदो आहे हाणे जेका पढ़ियल लिखियल आहिनि उहे असां पाण पिया ॾिसूं अखियुनि सां त वीचारा ईअं ई पिया हलनि ऐं जेके खेॾिया कुॾिया असां वांगुरु गाना वाना ॻायूं ॾिसो असीं बि स्क्रीन ते लॻा पिया आहियूं सभु को त सो जंहिंखे जेको वणे उहो करे अहिड़ो दौर पढ़ाई मस्त असां सां खोड़ सारा अची नया सिंगर्स या छोकिरा छोकिरियूं अची मिलंदा आहिनि चवंदा आहिनि आमिर भाउ असीं सिंगर थियण था चाहियूं ऐं इहा हिकिड़ी ईअं चवंदुसि त तव्हां सभिनी खे बि हिकिड़ी गुज़ारिश आहे त भले हिन फील्ड में अचो हाणे हीअ फील्ड ऑब्वियसली हिकिड़ी इंडस्ट्री थी वई आहे सो इन इंडस्ट्री में बिल्कुलु अचो था पर इते बि पढ़ाई हाणे काउंट थींदी आहे सो जेको पढ़ियल लिखियल हूंदो त उनखे स्क्रिप्ट बि यादि थींदो पढ़ियल लिखियल हूंदो त हुनखे हिसाब किताब बि यादि हूंदो मैथ सुठी हूंदी त पैसा ॻणण में बि हुनखे ख़बर पवंदी त हवा घणा पैसा मिलिया छा थियो केतिरा रहिजी विया केतिरा कंहिं खयां केतिरा केॾांहुं विया छा थिया कॉन्ट्रैक्ट कीअं साइन थींदा आहिनि चेक घणे जो आहे न त अॻे छा थींदो अहिड़ा खोड़ सारा पंहिंजा सिंगर्स आहिनि जेके अॻियां कोन वधी सघिया न इन पढ़ाई जे करे पढ़ाई सिर्फ़ु इहो कोन हूंदो त तव्हांखे इंग्लिश ॻाल्हाइणु अचे पई त तव्हां पढ़ाई मतिलबु तव्हां ऑल इन ऑल आहियो हाणे पाण अमेरिका वञूं हिकिड़ी मज़ाक जी ॻाल्हि आहे चवंदा आहिनि त अमेरिका में वञो नंढड़ा नंढड़ा ॿार बि अंग्रेज़ी पिया ॻाल्हाइनि सो उहा हुननि जी ॿोली आहे सो इंग्लिश हिकिड़ी ॿोली आहे हिकिड़ी ज़बान आहे तालीम हासिल कयो त तव्हांखे ख़बर पवंदी त घणे वीह सौ आहे हा बिल्कुलु बिल्कुलु पोइ भले तव्हां हिन फील्ड में अचो ॾाढी ज़बरदस्त फील्ड आहे ऐं हिन में खोड़ सारा तव्हां अगरि सिंगर थियणु चाहियो था ऐं उन्हनि जे लाइ त हिकिड़ो प्लेटफॉर्म त ईअं चइजे त ओपन लाइ सभिनीनि जे लाइ जेको ओपन टू एवरीबडी आहे उहो आहे KTN चैनल KTN एंटरटेनमेंट तव्हां हिते अचो अगरि तव्हां में टैलेंट आहे त तव्हां पंहिंजो टैलेंट ॾेखारियो हिते मंझरायो पंहिंजो पाण खे बाक़ी हिते पर्ची ऐं सफ़ारिशी कल्चर कोन हलंदो आहे हा न पंहिंजे टैलेंट सां अचो पंहिंजे फन सां अचो पंहिंजे कम सां अचो बिल्कुलु पंहिंजे कम सां अचो हाणे जेको गानो असीं परफॉर्म करण वारा आहियूं मुख़्तियार शाह साहिब जी इहा शाइरी आहे ऐं ॻायो हुनखे शमन मीराली साहिबु आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि सिंगर्स बि ॻायो आहे मूं पहिरियों दफ़ो इहो गानो ॿुधो त वीडियो ॾिठोसीं असां हिन जो KTN चैनल ते सजाद सुहाग हो हुन में बारिश जा सीन हुआ वरी शमन भाई हुन में शेरवानी पाए ऐं स्विमिंग पूल वटि ईअं गानो पियो ॻाए पोइ वरी हिन गाने खे मूं हुमेरा चन्ना जे आवाज़ में ॿुधो न हिन गाने खे हुमेरा चन्ना परफॉर्म कयो आहे उन बि मुख़्तलिफ़ शोज़ में बि हिन गाने खे परफॉर्म कयो आहे पर शमन भाई नो डाउट असांजो लिविंग लेजेंड आहे अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे जॾहिं दुबई में हुयासीं त शमन मिराली साहिबु असां सां गॾु हुयो असांजी सभिनी जी एंट्री थी वई त एंड में शमन
मिराली जी एंट्री हुई त इहो जॾहिं सॉन्ग स्टार्ट कयो त अहिड़ो माना जीअं माहौल ठही वियो सभु पंहिंजी माना जेको आहे न बिल्कुलु ॾिसो हिन गाने में मस्ती में हिकिड़ो गुम थी त विया। शमन भाई जी अदायगी हुन जो हिकिड़ी जेको स्टाइल आहे शमन भाई जो पंहिंजो ऐं ॿियो वरी हिन जी शाइरी कमाल आहे हर ऐं हू वर्ड में जेका मुंहिंजे ख्याल में जेका बि शइ ॻाईंदो आहे दिलि सां ॻाईंदो वाह 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 सो इंशाल्लाह असीं आऊं कोशिशि कयां थो दिलि सां ॾिसूं ॻाइण था तव्हांजी जी कोशिशि बिल्कुलु असां कोशिशि कंदासीं ऐं वरी उहा माशाल्लाह, ॻाल्हि तव्हां वरी ॻाल्हि उहा दोहरायां त अॼु थोरी तबियत नासाज़ आहे सो अचो दोस्तो इहो गानो बि इंजॉय था कयूं जी ये हसी जिंदगी है गुजरी बई ख्वाब हो या हवा का खबर ही न पई ये हसी जिंदगी है गुजरी बई ख्वाब हो या हवा का खबर ही न पई हूअ भी चाहु दई थोड़ो वेसाह दई वो फिरी कीअं वई का खबर ही न पई ये हसी जिंदगी लाए मुखां खिल देरो अंदे अलविदा वई चई का खबर ही न पई ये हसी जिंदगी है गुजरी वई ख्वाब हो या हवा का खबर ही न पई हुआ भी चाह दई थोड़ो बेसाह दई तो फिरी कीअं वई का खबर ही न पई ये हसी जिंदगी हो ख्वाब पूरा था अञा ॼण
त घर जी उञायल धरतीअ ते सनी बूंद वसी का ख़बर ई न पई उहा बि चाहु ॾेई थोरो बेसाहु ॾेई पोइ फिरी कीअं वई का ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी है गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई उहा बि चाहु ॾेई थोरो बेसाहु ॾेई पोइ फिरी कीअं वई का ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी। ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो। मूं चयो न भाई इन गाने खे शमन मीराली खां बेस्ट केर बि नथो ॻाए सघे छो चवंदा आहिनि मूं कोशिश कई छो त असीं आहियूं न बेसिकली पाण हैदराबादी आहियूं न असां लाड़ी आहियूं न प्योर लाड़ी सो असांजो ज़ेर ज़बर में वॾो मसइलो हूंदो आहे मूं जॾहिं ही फील्ड जॉइन कई त मूं तॾहिं ऐं चई छॾींदो आहियां सभिनी खे त भाई अगरि को ज़ेर ज़बर जो मसइलो हुजे त हथ ॿधी माज़रत आहे त बाक़ी निभाइण जी कोशिश कंदासीं हा न। ऐं शमन मीराली जूं ॿिया केतिरा गाना ज़बरदस्त आहिनि हू गानो मूंखे मुंहिंजो तव्हां शमन मीराली जे उहो वाहिद सिंगर आहे अॼुकल्ह जे दौर में जंहिंजा आउं चाहियां त 10 फेवरेट गाना आउं ॿुधाए सघां थो 10 फेवरेट गाना तव्हां ॿिया ॿुधाए सघो था। इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे हिकु आर्टिस्ट जा एतिरा सारा गाना जेके फेमस थियण वॾी ॻाल्हि हूंदी आहे। शमन मीराली ही कारो वॻो यारो मूंखे तुंहिंजी याद हू केॾो गानो ज़बो मूंखे तुंहिंजी याद इहो कमाल जो गानो इहो ॾाढो सुठो तव्हां प्ले कंदा आहियो। इहो हिन प्रोग्राम में पाण परफॉर्म कयो आहे हिकु दफ़ा ॻायो अथव असीं कॉल आई गायो असीं न हिकु दफ़ा गाया था न ॿ लाइनूं गायूं लेकिन पूरो न गायो हुयो। ॿ लाइनूं गायूं हा चलो 2 लाइनूं वरी था गायूं छा आहे फरमाइश तो असां पंहिंजी भेण जी फरमाइश था पूरी कयूं न हा शोभी भाई बड़ा जबरदस्त है असां पहिरीं भी परफॉर्म कयो है। शोभी भाई आज क्यों भाई आप सोए हुए हो क्या क्या कर रहे हो ये आज शोभी भी असां जो भाई कोई कॉल करके कोई माण्हू को फोन वोन करे शोभी भाई के उथारियो शोभी भाई सुतो पियो वेचारो न शोभी ओके है शायद ये शोभी बार-बार ना पंहिंजो टीवी के पियो ॾिसे न पंहिंजो पाण खे ऐं वरी अॼु माशाल्लाह असां ही लॉकेट वॉकेट पे पाए आयो है सो इन करे हीअं करे हीअं पियो थिए त माना आउं त ॾिसण में अचां पियो लॉकेट ॾिसण में अचे पियो न तो शोभी भाई आपके लॉकेट वॉकेट भी नजर आ रहे हैं। ओ मुखे तुंहिंजी याद जीअण नथी ॾे ओ मुखे तुंहिंजी याद जीअण नथी ॾे सॼण सारी रात सुम्हण नथी ॾे सॼण सारी रात सुम्हण नथी ॾे ओ मुखे तुंहिंजी याद जीअण नथी ॾे ओ मुखे तुंहिंजी याद जीअण नथी ॾे। मां काथे सुखियो आहियां मां ॾाढो ॾुखियो आहियां मां काथे सुखियो आहियां मां ॾाढो ॾुखियो आहियां छो भला दुनिया जीअण नथी ॾे छो भला दुनिया जीअण नथी ॾे ओ जीअण नथी ॾे ओ मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी ॾे ओ मूंखे तुंहिंजी याद। इहो गानो अची वियो धमाको सॉन्ग हा ही धमाको ऐं ही असांजो हिकिड़ो दोस्त आहे असलम नालो आहे हुनजो उन मूंखे इहो पहिरियों दफ़ो गानो ॿुधायो उनजे ॻोठ वियोसि त उते हुन मूंखे इहो गानो ॿुधायो ऐं पोइ मूं मुख़्तलिफ़ शोज़ में बि इहो गानो जेॾी महिल आउं परफॉर्म कंदो आहियां ही शमन भाई जा गाना एनर्जी वारा गाना आहिनि हा तव्हां हिन हाणे कारो वॻो बि ॾिसो ऐं इहो गानो ही हसी ज़िंदगी पसंदि आहे ही कारो वॻो यारो मुकेश के परायो आहे ई गाना ॾिसो न इहे ऑल टाइम हिट्स गाना आहिनि न शमन भाई जो इहो गानो कारो वॻो वरी गुलाम अली बि ॻायो गुलाम अली समय साहब बि ॻायो ही कार उन वरी पंहिंजे तरीक़े सां ॻायो ऐं ॿियनि बि मुख़्तलिफ़ सिंगर्स इन गाने खे परफॉर्म कयो जेको हिट सॉन्ग थी वेंदो आहे सो थी वेंदो आहे पोइ त ॾिसो न जंहिंजो गानो आहे उहो त उनजो ई आहे पोइ वरी रीमेक्स थींदा आहिनि न ही शमन अली मीराली जो गानो आहे जेको रीमेक थियो आहे ओरिजिनल ई हूंदो आहे न सो हाणे तव्हां छा था ॿुधायो मां तव्हांखे हींअर पंहिंजी पसंदि जो ई सॉन्ग ॿुधाईंदसि ऐं ॾाढो मूंखे पसंदि आहे इहो सॉन्ग काफ़ी अर्सो जॾहिं मां नई सिंगिंग स्टार्ट कई हुई
त मूंखे हिकिड़ो इहो ई सॉन्ग यादि हूंदो हो। अच्छा हिकिड़ो तो सॉन्ग अच्छा। हूंदो हो। सो जिथे मां ॻाईंदी हुअसि त ॾाढो माना जेको माण्हू पसंदि कंदा हुया, पोइ वरी बाद में जॾहिं मूंखे चवंदा त असां जेको आहे फरज़ाना खां वरी दुबारा सॉन्ग ॿुधण था चाहियूं, त मां चवंदी बाबा मूंखे हिकिड़ो ई सॉन्ग यादि आहे, त जेको वरी ॻाए छॾियो, हा। दुबारा ॿुधाए छॾियो, काई दुबारा ॻाल्हि ॿुधाए ॾियो, हा। सवलो हींअर असीं ॿुधूं था, वरी असीं फरमाइश मुंहिंजी कंदासीं त दुबारा ॿुधाए छॾियो। मुंहिंजी दिलि चयो थी इहो सॉन्ग। बिल्कुलु बिल्कुलु, अचो अचो प्लीज़। सिक जंहिंजी बंध कराए सै मुंहं सां हो न ॻाल्हाए, ॾिसी पंहिंजो मुंहुं फेराए, अरमान त थींदो अफ़सोस थींदो।
दोस्तों, वेलकम बैक श्री राग। ऐं तव्हांखे जीअं ख़बर आहे त हिते मेलोडीज़ जो जेको ख़ज़ानो आहे ऐं उहो ख़ज़ानो असीं थोरो थोरो करे तव्हां सभिनी साम्हूं पेश कयूं पिया न। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं कुझु फरमाइशूं बि आहिनि। बिल्कुलु फरमाइशूं आहिनि जेके तव्हां असांजे सोशल मीडिया जे पेजिस ते तव्हां असांखे फरमाइशूं कंदा आहियो। सो उहे ई फरमाइशूं अॼु असीं कोशिशि कयूं पिया त तव्हां जूं पूरियूं कजनि, आस्ते आस्ते पूरी थींदियूं। हा। ऐं तव्हां बि असांखे कॉल बि कयो। हा बिल्कुलु, कॉल बि कॉल त कयो तव्हां ई। कॉल्स अचनि पियूं, छो पर नथी अॼु असां सोचियो आहे त जेके असांजा अॼु असां बसि, सोशल मीडिया जा जेके Singing असांजा कयूं। फैन्स आहिनि, जेके असांजे सोशल मीडिया जे पेजिस ते असांखे ॾिसनि पिया असांजो प्रोग्राम, त उन्हनि जेके असांखे फरमाइशूं कयूं कॉमेंट्स जे थ्रू, त उन्हनि जा कॉमेंट्स असां प्रोग्राम में शामिलु कयूं पिया ऐं उन्हनि जूं फरमाइशूं बि असीं प्रोग्राम में शामिलु। त नेक्स्ट वीक खां भले तव्हां कॉल बि करे सघो था असांखे न। सो अॼु कॉल फ्री आहे तव्हांखे, ठीकु आहे। सो अॼु तव्हां प्रोग्राम एंजॉय कयो बसि। अॼु जेके कॉल मिलाइनि पिया त उन्हनि सां माज़रत। सो अॼु कॉल कोन खणंदासीं छो त थोरो आहे हिते गाननि जो मसइलो पियो हले न, इन करे। गाना माशाल्लाह एतिरा थी विया आहिनि, फरमाइशूं एतिरियूं थी वियूं आहिनि जो बिल्कुलु फरमाइशुनि जे मथां फरमाइशूं पियूं अचनि। ॾिसो, ऐं वरी तव्हांजी फरमाइशूं बि हूंदियूं आहिनि, मुंहिंजियूं बि हूंदियूं आहिनि, म्यूज़िशियंस जूं बि हूंदियूं आहिनि। हा बिल्कुलु, इहे तॾहिं त फरमाइशी प्रोग्राम आहे न। इहो चवंदा भई फरमाइशी सिंगर आहिनि, वाह। सो भई फरमाइशी सिंगर कोन्हे, प्रोग्राम फरमाइशी आहे। सो इन करे असीं कोशिशि कंदा आहियूं त तव्हां जूं सभु जेके फरमाइशूं आहिनि उहे पूरियूं कजनि। ऐं हींअर बि हिकिड़ो मूं वटि ज़बरदस्त हिकिड़ो पाकिस्तानी फ़िल्मी गानो आहे ऐं ज़बरदस्त उन वहीद मुराद उन में परफॉर्म कयो आहे ऐं ज़बरदस्त गानो आहे। मुंहिंजो इहो बि चवां त फेवरेट्स गाननि में इहो मूंखे वणंदो आहे इलाही गानो। इन जी वरी जेका उन में वहीद मुराद परफॉर्म कयो। वहीद मुराद खे तव्हां कॾहिं ॾिठो आहे टीवी ते? इलाही गाननि में वहीद मुराद, वहीद मुराद खे कंहिं ज़माने जॾहिं असां हयात हूंदो वहीद मुराद, त हुनखे चॉकलेट ई हीरो करे छॾींदा हुआ। ऐं हुनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल हूंदो साइड वारी मांग जो, जंहिंखे उहो घड़ी घड़ी यूज़ बि कंदो। ऐं ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि हिन में वहीद मुराद साहब जी फिल्म्स में इहो हूंदो त फिल्म ईअं हलंदी न, पहिरीं बचपन ॾेखारींदा, पोइ उनजो प्यार ॾेखारींदा, वरी उन में उनजो ग़म ॾेखारींदा, वरी आख़िर में वहीद मुराद खे कोशिशि कंदा त मारे छॾीनि न फिल्म में। सो ही वाहिद हीरो हूंदो। हा, एंड में वहीद मुराद हमेशह मतिलबु ईअं सम्झो त वेंदो हलियो, हीउ ॾिसो जीअं मुंहिंजा ही छा आहिनि, ही मुंहिंजा सामान किरी पिया, मुंहिंजा ही सफ़ावा। ख़ैर आहे, तव्हां हिते ई वियो। सो इहो बि गानो तमामु बहितरीनु आहे। सो अचो त इहो गानो बि इंजॉय था कयूं, ज़बरदस्त गानो आहे जी। शुभाई किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना, हो रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो। किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना, किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना, रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो। हाय हाय कबूल कर लो। किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना, रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो। हाय हाय कबूल कर लो। देखो ये फिजाएं, ये रुत, ये नजारे, छोटी सी ये वादी भी कितनी हसीन है। कैसे जाने दूं मैं तुम्हें ओ जाने वाले, मेरा दिल मेरे ही बस में नहीं है।
आएगा ना लौट के समा ये सुहाना, आएगा ना लौट के समा ये सुहाना। रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो, हाय हाय कबूल कर लो। किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना, किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना। रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो, हाय हाय कबूल कर लो। तुमको पता है तुम्हारे इस प्यार में खुद को मिटाया तो मैंने तुम्हें पाया। अपने ही साए में मैंने छुपा के मैंने तुम्हें नगमा वफाओं का सुनाया। गम हुए दूर तो हंसेगा जमाना, हम हुए दूर तो हंसेगा जमाना। रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो, हाय हाय कबूल कर लो। किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना, किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना। रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो, हाय हाय कबूल कर लो, होए होए कबूल कर लो, हाँ हाँ कबूल कर लो। ज़बरदस्त 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 एक्सीलेंट। सुठो। ऐं क्या कमाल जी मेलोडी आहे। वरी इन में जेको हीरो हीरोइन परफॉर्मेंस ॾेखारी आहे उन में इहो त इहो गानो फीमेल बि ॻायो आहे, इहो गानो वरी मेल बि ॻायो आहे। अच्छा। हिकिड़े गाने में ईअं आहे त वहीद मुराद फीमेल खे छेड़े पियो, तंग पियो करे, ऐं उन ई फिल्म में वरी जॾहिं वहीद मुराद नाराज़ थी शहर छॾे वेंदो पियो वरी आहे, हीरोइन पोइ वरी हीरोइन हुन खां इहो गानो ॿुधाईंदी आहे, लिकी लिकी पई ॻाईंदी आहे। हू ॾिसंदो वियो त आवाज़ त उहो ई आहे, किथां बि अचे। किथां बि अचे। छो कमाल जूं फिल्मूं हुयूं। बस इंशाअल्लाह अल्लाह साईं खां दुआ आहे त पंहिंजी इंडस्ट्री वेचारी मसे मसे वरी खां जीअण शुरू थी हुई, त वरी खां इहो कोविड अची वियो लियो, सो वरी उहे सिनेमा घर्स वरी बंदि थी विया लिया, सभु शइ वरी बंदि थी वई ली। सो तव्हां सभिनीनि खे बि इहा रिक्वेस्ट आहे, गुज़ारिश आहे, हिकिड़ी ईअं चइजे त दिलि सां गुज़ारिश आहे तव्हांखे, हथ ॿधी रिक्वेस्ट आहे त भले घरां भले निकिरो तव्हां, अगरि को तमामु ज़रूरी कमु आहे त तव्हां पोइ घरां निकिरो, न त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी फैमिलीज़ जो ख़्यालु रखियो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो। ॿाहिरि इहा वबा अञा हले पई, सो इन खां तव्हां बचण जी कोशिशि कयो। ऐं अगरि तव्हां वैक्सीनेशन न कराई आहे सो वैक्सीनेशन बि जल्दी सां हणायो, ऐं इन बिल्कुलु मास्क यूज़ कयो, सैनिटाइज़ यूज़ कयो, इहे सभु शयूं यूज़ कयो। उहे चवण जी ॻाल्हि त घरां निकिरो त को इंतिहाई ज़रूरी कमु आहे पोइ निकिरो, न त असीं त वेठा आहियूं न तव्हां सभिनीनि खे घरनि में एंटरटेन करण जे लाइ। तव्हां घरनि में सुकून सां चिल तव्हां कयो। घर में वेठा हुजो, असां छा जे लाइ आहियूं, हा असां न। तव्हांखे सॉन्ग ॿुधाईंदासीं सुठा सुठा। हा न, असीं ॾिसो रिस्क खणी तव्हां लाइ कीअं घरां निकिरी हिते अची ईअं कोरोना जहिड़ो असांजे पोयां पोयां बि हलंदासीं, लिकी लिकी अची त स्टूडियो में वेंदा हा आहियूं। न, असांखे हाणे वरी इहे बि ख़बरूं पवंदियूं त हाणे जेको आहे असां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाण त हैदराबाद हलंदासीं न, बिल्कुलु। रस्ते में मानी बानी कोन मिलंदी पाण। हा, हाणे ॾिसो न होटलूं केॾो- बंदि आहिनि, हाणे केॾो सभु असां शइ, माना हाणे जेको आहे लॉकडाउन पंहिंजे ख़तरनाक पाण खे लॻो असां पियो आहे। ख़तरे में विझी करे तव्हां सभिनी जे साम्हूं ईंदा आहियूं। बिल्कुलु न, पर हाणे पाण इहो वरी चवंदासीं, रिक्वेस्ट कंदे भाउ असां फंक्शन मां पिया अचूं, असीं आर्टिस्ट आहियूं, असांखे घर वञणु ॾियो भाउ। सो इन करे ख़्यालु रखो पंहिंजो, ऐं जेके इंतिज़ामिया पाण ते इहे सभु शयूं लागू कयूं आहिनि त उन्हनि खे तव्हां फॉलो करण जी कोशिशि बि कयो। ऐं अगरि तव्हां सफ़ा बोर पिया थियो त असांजो प्रोग्राम वरी रिपीट हलंदो आहे KTN ते, तव्हां हुन ते ॾिसो। अगरि अञा वरी बोर पिया थियो, ॿाहिरि तव्हांखे वेहण जो शौक़ु आहे त मोबाइल ते असांजी KTN जी तव्हां एप्लीकेशन आहे, उनखे तव्हां
छा चवंदा आहिनि त सब्सक्राइब Subscribe कयो कयो। असांजे चैनल खे ऐं तव्हां उते वरी मज़े सां ॿिया प्रोग्राम्स बि videos असांजा ॾिसो, ॾिसो, ॿिया असांजा program जेके ॾिसो। ईद जा शोज़ आहिनि उहे बि ॾिसो। नवां सॉन्ग्स आया आहिनि बिल्कुलु। KTN ते ॾाढा ज़बरदस्त। अच्छा, तव्हां KTN जे लाइ हींअर गानो छो कोन कयो ईद ते? KTN जे लाइ मूं गानो कयो हो लेकिन वरी बि ऑन एयर न थी ऑनियर न थी सघे। हलो ठीकु आहे, हाणे बकरा ईद ते इंशाल्लाह इंशाल्लाह। ऑनियर थींदो। ऐं बकरा ईद जे लाइ मूं 2-3 गाना रेडी कया आहिनि। तव्हां हिन ईद जो बि चयो हो न, हिन ईद ते ख़बर अथव छा आहे त एॾो असांजो बिज़ी स्केड्यूल हूंदो आहे। हिकिड़ो त रमज़ान जी ट्रांसमिशन हुई, वरी उन खां पोइ हो जमालो जी ट्रांसमिशन हुई, वरी उन खां पोइ ईद जी ट्रांसमिशन हुई। तव्हां त एतिरो सारो कमु वठो था छो भला, एक नन्ही सी जान और इतना सारा उस न, पर इहो बसि असांजा जेके ॾिसनि पिया न असांखे, उन्हनि जो प्यार आहे, उन्हनि जी मोहबत आहे, जो इन्हनि खे ॾिसी असीं ख़ुशि थींदा आहियूं, इन्हनि खे ॾिसी असीं जीऊं पिया। बिल्कुलु, ऐं बिल्कुलु, इहो इन्हनि जी इन्हनि जो ई मोहबत प्यार आहे। आहे त असांखे इहा ई ताक़त मिलंदी आहे। ऐं हीअ जे हिन नन्ही जान खे एॾी वॾी जान करे छॾींदा आहिनि। सो आउं पाण ईअं पंहिंजो पाण खे न हरक्युलस पियो सम्झंदो आहियां न। यस यस यस। सो इहे ॻाल्हियूं हलंदियूं पयूं। हाणे तव्हां वधीक मूंसां ॻाल्हाए छॾियो आहे। हाणे तव्हां song कहिड़ो ॿुधायो। गानो आहे तव्हांजो हाणे? मैडम नूरजान जो सॉन्ग। अरे अॼु माना ट्रिब्यूट पिया ॾियूं असीं, ट्रिब्यूट्स मथां ट्रिब्यूट्स पिया अचनि। ज़बरदस्त। सॉन्ग ॾाढो पसंदि आहे, अच्छा। ॾाढी सुठी जेका हिननि जी कंपोज़िशन बि आहे। मां कोशिशि कंदसि। अरे वाह वाह, क्या बात है जी। सुल्तान सदके लखवार सदके तेरा कर में होया प्यार सदके दिलदार सदके लखवार सदके दिलदार सदके लखवार सदके दिलदार सदके लखवार सदके तेरा कर में होया प्यार सदके दिलदार सदके लखवार सदके दिलदार सदके
खत्म कर लिया भाई मैंने, अब खत्म किया। वाह 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 वाह। शायद हिन गाने में झोल एतिरा आहिनि, सम्झो पिया। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त म्यूज़िक जी सिंगिंग जी वरी हिकिड़ी लैंग्वेज बि हूंदी आहे न, म्यूज़िशियंस वरी उनखे ई पिया फॉलो कंदा आहिनि। ॾिसो ही जेको सॉन्ग आहे सफ़ा डिफरेंट आहे। हा हा, हिन जो हर अंतरो चेंज आहे, हर अंतरो चेंज आहे ऐं हुनजी माना जेका हर लाइन चेंज आहे। वरी तव्हां हुन विच में मैडम वारी अदा बि ॾेई न, दिलदार जेको दिलदार हिननि तव्हां हीअं कयो त हुन सॼो ख़तम थी वियो गानो। ऐं विच में जो कहिड़ी अदा हुई, सदके छा कीअं हो, दिलदार सदके, हा इहो सदके। हाणे इहो तव्हां इहो चयो हिननि सम्झो त गानो ख़तम थी वियो न। सो वीचारा सोचण में लॻी विया हूंदा यार। बहरहाल कमाल जो तव्हां बि परफॉर्म कयो। अच्छा, आऊं गाना यादि कंदो आहियां जेॾी महिल मुख़्तलिफ़ शोज़ में वञण जे लाइ, त आऊं कोशिशि कंदो आहियां त गाननि जो नंढड़े हूंदे हीअं रटो हणिबो आहे, जीअं रटो हणी वञा न गाननि जो, वरी पोइ मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी क्यू लाइन मिलंदी रहे त ईअं। त तव्हां कीअं गाना यादि कंदा आहियो? गाना पहिरीं त मां लिखंदी आहियां, लिखी वेंदा आहियो? हा, लिखी करे पोइ वरी लिखे थो इंसान त ऑटोमेटिकली उहो सॉन्ग यादि थी था वञनि। अच्छा, माण्हू लिखे थो त पोइ वरी रिहर्सल कंदी आहियां उस्ताद सां। रिहर्सल उस्ताद पीर बख्श रोज़ ईंदो आहे वीचारो, मूंखे रिहर्सल कराए वेंदो आहे। हा, ऐं छो जो उहे पुराणा आहिनि उहे हारमोनियम वारा, ऐं उहे असांखे सही तरह सम्झाए सघनि था हे जेके गाना आहिनि। अच्छा, अॼुकल्ह ॾिसो फरज़ाना, मुंहिंजो चवण जो ऐं ॻाल्हाइण जो मक़सदु इहो, तव्हांखे ख़बर आहे त म्यूज़िक रोज़ रोज़ जदीद थींदो वञे न, म्यूज़िक रोज़ रोज़ इम्प्रूव थींदो वञे। हाणे नो डाउट असांजा हारमोनियम प्लेयर्स जहिड़ो दुनिया में केरु कोन हूंदो। असांजा जेके इहे छा चवंदा आहिनि, शरनाई नवाज़ जेके असांजा आहिनि, असां जेके ढोल वारा आहिनि, उहे इन्हनि जहिड़ा दुनिया में कोन हूंदा। पर इन ते पाण ॻाल्हाईंदासीं, असांखे चयो पियो वञे त ब्रेक ते वञो। सो नाज़रीन, असां सां गॾु ई हुजो, हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। त हीअं वियासीं, वरी हीअं आयासीं। वेलकम बैक सिरी राग। ऐं सिरी राग में जीअं असां तव्हांखे म्यूज़िक जे मथां म्यूज़िक, गाने जे मथां गानो तव्हांखे ॿुधायूं पिया, ऐं तव्हां बि उमेद था कयूं त ॾाढो असांजे शो खे पसंदि कंदा हूंदा, ऐं इंजॉय त ऑब्वियसली सभु कंदा ई हूंदा। अॼुकल्ह जेतिरा बि सिंगर्स आहिनि असांजा, मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते अॼुकल्ह जेके एप्लीकेशन्स आहिनि, तव्हां यूज़ कंदा आहियो? जीअं टिकटॉक थियो, या स्नैपचैट थियो, या इंस्टाग्राम थियो, या फेसबुक ते त हूअं ई तव्हां हूंदा, फेसबुक जो त अॼुकल्ह त वरी हिकिड़ी नई शइ बि इहा निकिती आहे, जो अगरि तव्हांखे कंहिं आर्टिस्ट जो प्रोफाइल खपे, पहिरीं हिकिड़ो टाइम हूंदो त हुनखे विकीपीडिया ते ॾिसंदा, या हुन ते गूगल खे सर्च कंदा, त भई या यूट्यूब ते हुनखे सर्च कंदा। पर हाणे हुनखे ॾिसंदा आहिनि त हुनजा टिकटॉक ते केतिरा फॉलोवर्स आहिनि, ऐं हुनजा स्नैपचैट ते केतिरा फॉलोवर्स आहिनि, ऐं हुनजा स्नैक वीडियो ते केतिरा फॉलोवर्स आहिनि। ऐं हाणे त ॿुधो आहे, मूं ॾिठो कोन्हे को, मूं ॿुधो आहे त इहे सोशल मीडिया में जेके साइट्स आहिनि, इहे हाणे आर्टिस्टनि खे पे बि कनि पिया न, मतिलबु उन्हनि खे पैसा बि ॾियनि पिया। तंहिंमें यूट्यूब मुंहिंजे ख़्याल सां नंबर 1 आहे, जेको सभिनीनि खे। टिकटॉक बि हाणे ॾे पियो, टिकटॉक बि हाणे पैसा ॾे, पर मूं टिकटॉक जो इहो ॿुधो त टिकटॉक पाकिस्तान में पैसा न पियो ॾे। आउट ऑफ जेके ॿियूं जेके रीजन्स आहिनि, जीअं चाइना थियो, या पंहिंजो पड़ोसी मुल्क थियो, या ॿिया जेके मिडल ईस्ट जा, पाकिस्तान में कुझु घणो ई हले थो, हले त हर को ॾियो टिकटॉक। मुंहिंजा ॿार सॼो ॾींहुं टिकटॉक ते वेठा आहिनि। ऐं मतिलबु ईअं सम्झो त घर में मानी खाइण मुंहिंजे लाइ ॾुखियो थी वेंदो आहे, त अञा मानी पियो खाईंदो आहियां, त अञा गिरां वात में वेंदा, पोइ वीडियो पोइ मूंखे अची ॾेखारींदा आहिनि, वाह हीउ ॾिस तोखे वठणु मुंहिंजा जानी दोल धमामनि सां ईंदा, हीउ छा पियो थिए। सो तव्हां बि इहे आहियो? जी जी हा, मां टिकटॉक ते मां आहियां, टिकटॉक यूज़ कंदी आहियां, फेसबुक बि आहे मुंहिंजो, इंस्टाग्राम बि आहे। ज़बरदस्त भाई, पोइ असांजा पेज बि तव्हां सब्सक्राइब कयो। जॾहिं तव्हां KTN जो चैनल जो असांजो जेको पेज आहे उनखे सब्सक्राइब कंदा आहियो, वॾी वरी असां आमिर शाह ऑफिशियल आहे, ईअं फज़ाना बहार जो बि चैनल आहे, त इन्हनि खे बि तव्हां सब्सक्राइब कयो, इन्हनि ते बि तव्हां कॉमेंट कयो। ऐं इन में बि असीं तव्हांखे ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं, ऐं तव्हांखे कुकिंग जूं रेसिपीज़ बि असीं ॿुधाईंदासीं, त ॿोड़ कीअं ठाहिबो आहे, मानी कीअं ठाहिबी आहे, पटाटा कीअं। अच्छा, तव्हांखे कुकिंग वग़ैरह घर में आहे? उते बि तव्हां सॼो ॾींहुं म्यूज़िक? न, कुकिंग वग़ैरह ईंदी आहे, लेकिन हाणे नई मूं स्टार्ट कई आहे कुकिंग, नई स्टार्ट कई। त मतिलबु पहिरीं तव्हां चयो त पहिरीं ऐं हिकिड़ो गानो मूंखे ईंदो, माण्हू चवंदा ॿियो गानो ॿुधाए, तव्हां चवंदा मूंखे अचे इहो गानो थो। सो हाणे कुकिंग में फ्लेवर्स आहिनि या? ॻाल्हि इहा आहे त कुकिंग आस्ते आस्ते सिखां पई, बाक़ी ॿियो त सभु कुझु ईंदो आहे। मानी गोल पचाए वेंदी आहियां, छोकिरियुनि जे लाइ हमेशह इहो मसइलो हूंदो आहे, गोल मानी, बसि गोल मानी अचणु घुरिजे, बाक़ी सभु कुझु अची वियो।
मानी वग़ैरह सॼी ईंदी आहे, लेकिन बोड़ पचाइण में थोरो मां ॾियां बोड़ पचाइण कची में आहियां। ऐं असांजो जेके भेणूं हींअर घर में वेही पंहिंजो प्रोग्राम ॾिसनि पियूं श्री राग, उहे बि म्यूज़िक हलाए, अच्छा म्यूज़िक हलाए बि खोड़ सारियूं असांजूं भेणूं आहिनि जेके मानी Cooking ठाहींदा वग़ैरह आहिनि, कंदियूं कुकिंग आहिनि, वग़ैरह जेके ईअं ठाहींदा आहिनि। सो त म्यूज़िक बि हले पियो, कचहरी बि हले पई ऐं ॻाइण बि हले पियो गॾो गॾु। सो हींअर बि हिकिड़ो मूं वटि ज़बरदस्त गानो आहे, सो इहो तव्हांखे आऊं हींअर ॿुधाईंदुसि। तमामु अच्छा, मानी जो टाइम आहे सॉन्ग बेड़ो ई हुजणु घुरिजे, धमाकेदार हाणे न? हाणे हाणे तव्हां ईअं खाइनि जेके बि ऐं जेको आहे न एंजॉय बि कनि। हाणे घर में तव्हां मानी बि खाइजो, इंजॉय बि कजो, ऐं अगरि को चाचो मामो नानो ॿाहिरि वियो आहे त उनखे वरी वापसि वठी अचो त अचो बाबा ब्रेक ख़तमु थी वियो आहे, हलिया चाचा हलिया हलिया हलिया, सभु वेही रहो ऐं सभु वरी खां असांजे प्रोग्राम में वरी इन्वॉल्व थींदा। तव्हां इन्वॉल्व हूंदो त असांखे बि ॻाइण में मज़ो ईंदो हिते। ज़ाहिर ॻाल्हि असांखे ख़ुशी थींदी न, बिल्कुलु असांखे ख़ुशी जॾहिं माण्हू थींदी। एप्रिशिएट कंदा आहिनि ॾाढो सुठो लॻंदो हा, आहे। असां हींअर artist श्री राग यको जेको आहे हा। रमज़ान ट्रांसमिशन जे करे इलाही माना जेको बंदि थी वियो, ऐं तव्हां बि ॾाढा मसरूफ़ हुयो, असां बि रोज़ा रखूं पिया जेको आहे। सो ॾाढो माण्हुनि पुछा कई सोशल मीडिया ते, हूअं बि शोज़ वग़ैरह में पुछा कंदा त दी कॾहिं श्री राग स्टार्ट थींदो, कॾहिं तव्हांखे लाइव ॿुधंदासीं, ॾाढो सुठो शो हुयो। सो वरी ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं माण्हू ज़बरदस्त। भई हाणे तव्हांजी ख़ुशियुनि खे अञा चार चढ़ण जे लाइ हीउ जेको हींअर गानो ॿुधायूं पिया तव्हांखे, बहितरीनु गानो आहे। सो अचो इंजॉय कयो हिन गाने खे जी। हो हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ, हो हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आहे। आ माण्हुनि में सोहणा, माण्हुनि में प्यारा, माण्हुनि में जानी, माण्हुनि में आ माण्हुनि में हिकु माण्हू जेको मोतीअ जो आ दाणो, जंहिंखे ॼाणूं था सभु सुञाणूं। मुंहिंजी अखियुनि आ कुठो जेको मूंखे आ मिठो, मुंहिंजी अखियुनि आ कुठो जेको मूंखे आ मिठो। ओ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ, हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ। हाय आ माण्हुनि में सोहणा, माण्हुनि में जानी, माण्हुनि में आ माण्हुनि में हिकु माण्हू जेको मोतीअ जो आ दाणो, जंहिंखे ॼाणूं था सभु सुञाणूं। मुंहिंजी अखियुनि आ कुठो जेको मूंखे आ मिठो, मुंहिंजी अखियुनि आ कुठो जेको मूंखे आ
ज़बरदस्त 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 छा ॻाल्हि कजे हिकिड़ो माण्हू आहे मोती दाणो आहे बस हिते असां परफॉर्म कंदा असां हिते वॾे हिकिड़ो वॾो माण्हू न हिते काफ़ी माण्हू इलाही ॾिसो माण्हू न, आहिनि। 3 म्यूज़िशियन आया हिकिड़ी मां आहियां ठीकु आहे सिर्फ़ु तव्हां पंहिंजी ॻाल्हि नथा कयो साउंड वारो आहे न ऐं साउंड वारो वीचारो हुन साउंड जी वारे अखियुनि करे में असीं परे इन करे वारे घोर किथां हिते घोर पए न पई जो खणण अचे हिते सो इन करे न, परे न, ई सही आहे उहो बाद में असां हितां गेट सां हितां ई वेंदासीं न बिल्कुल बिल्कुल आमिर भाई जबरदस्त क्या बात है आपने बहुत देर से जेको डांस साउंड किया, मुझे इंजीनियर पता आहे उनजी तारीफ़ पाण खे हर शो में करणी करणी आहे आहे। छो त हू कावड़जी वेंदो आहे न ज़री ज़री ॻाल्हि ते हा पोइ इन करे हुनजी तारीफ़ कजे तमामु सुठो असांजो साउंड इंजीनियर आहे सीनियर आहे आसारे क़दीमा में असां खां मिलियो माना जॾहिं साउंड जी दुनिया में म्यूज़िक जॾहिं ईजाद थियो हो तॾहिं ही दोस्त हिन दुनिया में आयो वियो आयो। हो सम्झो पिया सो ऐं इनखे लेकिन हाणे माना जेको आहे इलाही जज़्बाती थी वियो साउंड आहे। जो हिनखे बादशाह चयो वेंदो आहे ऐं हितां हिंद सिंध सॼी में हिन जो नालो आहे हिकिड़ो सो आमिर जे लाइ छो भाई वो टीणी टाणा वाला भाई म्यूजिक अगर अच्छा आपको रिजल्ट चाहिए तो प्लीज कुछ क्लैपिंग करें सो बहरहाल अच्छा इहे गाना वॾा एनर्जी वारा ॾाढा आहिनि एनर्जी वारा अच्छा फरदाना तव्हां जेॾी महिल शोज़ परफॉर्म कंदा आहियो शोज़ में जेॾी महिल तव्हां परफॉर्मेंस ॾींदा आहियो त ओॾी महिल तव्हां कीअं रिधम हलाईंदा आहियो मतिलबु शोज़ जो पहिरीं तव्हां धमाल खां शुरू कंदा आहियो पोइ तव्हां मुख़्तलिफ़ हुन में गाना वो असल में ॾिसंदा आहियूं त ऑडियंस छा थी ॿुधे छो मूं छा जेसीं ताणी थींदो तव्हांखे ॿुधो आहे शोज़ में बि कॉन्सर्ट्स में बि त तव्हां हू वेही हारमोनियम ते वेही ॻाइण वारा हा, सिंगर आहियो न हा, वेही, त असांजा जेके सिंधी आर्टिस्ट आहिनि स्पेशली फीमेल आर्टिस्ट आहिनि जेके सिंधी उहे बीह छो नथियूं ॻाइनि मतिलबु छा आहे मतिलबु जीअं तव्हां नेशनल मीडिया जा तव्हां सिंगर्स ॾिसो आइमा बैग ॾिसो तव्हां हदीका कियानी ॾिसो तव्हां फरिया परवेज़ ॾिसो तव्हां खोड़ सारियूं आहिनि एनी ॾिसो इहे जेतिरा बि सिंगर्स आहिनि अॼुकल्ह त जेके एक्ट्रेसिस आहिनि उहे बि हाणे सिंगर थी वियूं आहिनि बिल्कुलु न असल में ॻाल्हि इहा हेरा आहे बि त- सिंगर थी वई आहे हा हा इहे असांजी जेका सिंधी जेका मौसीक़ी आहे उनमें शुरू खां वठी जेका आहे लेडीज़ जेका आहे उहा वेही न त ट्रेंड चेंज कयो न ट्रेंड खे चेंज कयो जो न उनमें जेको आहे सूफ़ियाणा कलाम हूंदा आहिनि शाह साईं जा कलाम हूंदा आहिनि धमाल हूंदे कसीदा हूंदा आहिनि त वेही करे जेका आहे सुर बि पका लॻंदा आहिनि अच्छा सुर बि पका लॻंदा आहिनि ऐं जेको आहे बीही करे जेको आहे उहो इलाही घटि असांजी अच्छा सिंधी घटि में मतिलबु सिंधी म्यूज़िक में इहो घटि पसंदि कयो वेंदो अच्छा आहे। हा। न पर असां जीअं ॾिठो आहे मतिलबु तव्हां चाहियो था त माना बीही करे हा न, हाणे भी- असांजी भी- लेडीज़ ॾिसो न इन करे जो तव्हां जदीद मॉडर्न थी मूं वञे तव्हांखे इहा ॻाल्हि इन करे कई आहे जो तव्हां में उहा एनर्जी आहे छो त हिकिड़ा सिंगर्स हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि वाह वेही ॻायूं था हाणे ऑडियंस वेठली आहे वरी को केरु उथी आयो आहे वाह वाह तव्हां उहे आर्टिस्ट आहियो जेके तव्हां पाण उथी बि ॻाईंदा न त सॼो जेको काज हूंदो न उहो बीठो ई हूंदो तव्हां सां गॾु तव्हां में एतिरी एनर्जी आहे ऐं माशाल्लाह सां नो डाउट तव्हांजो गलो जेको आहे घटि सिंगर्स अहिड़ियूं आहिनि फीमेल सिंगर्स जो फीमेल्स वॉइसिस जेके हूंदा आहिनि न थोरा सा सन्हड़ा हूंदा आहिनि जी, जी, न हा। मींड वॉइसिस हूंदा आहिनि न थोरा ईअं माना घुटिजी ॻाईंदा घुटिजी आहिनि ॻाईंदा। तव्हां माशाल्लाह सां ईअं चइजे त शेरनी सिंगर आहियो न तव्हां ईअं ॻाईंदा आहियो त छो मैडम महिरबानी। नूरजहान जा गाना ॻाइण का मज़ाक ॻाल्हि कोन्हे का हा ऐं मुख़्तलिफ़ शोज़ कंदो आहियां होस्टिंग जा शोज़ कंदो आहियां मूं वटि खोड़ सारियूं सिंगर्स ईंदियूं आहिनि ऐं नाला नथो खणा उन्हनि जा सुठियूं सिंगर्स आहिनि उहे बि पर जेॾी महिल उन्हनि खे चवंदो आहियां त मैडम नूरजहान जो को गानो ॿुधायो त पोइ चवंदा आहिनि आमिर भाउ असां लाइव कोन ॻाईंदासीं असां ट्रैक ते ॻाईंदासीं न त पोइ इहो तव्हां लाइव ॻायो पिया मैडम जा गाना सो मुंहिंजे चवण जी ॻाल्हि इहा हुई त असल तव्हां में ट्रेंड मूंखे- चेंजर आहियो हा, तव्हां असल तव्हां में माना इहो जेको शुरूआत थी मुंहिंजी जेका आहे न उहो लाइव खां ई थी आहे Live खां ई असां थी। काफ़ी जेको आहे न थोरो साइड हूंदा आहियूं ट्रैक खां हा न, हिकिड़ो track ट्रैक त बसि हलाए छॾियो ऐं तव्हां लिपसिंग कई लेकिन तव्हांजे मथां का ज़िमेदारी त न आहे न ऐं आई ट्रैक ते त वरी हिकिड़ो ॿियो मसइलो बि हूंदो आहे ज़ाहिरी न ॻाल्हि आहे ॾिसो न पाण हिते लाइव ॻायूं था ऐं असांजे मथां हिकिड़ी ज़िमेदारी थिए थी असांखे सुर असांखे चेक करणा आहिनि त असांजा सुर लॻनि था नथा लॻनि असांजी धुन कंपोज़िशन सही आहे न आहे असांजो रिदम सेट आहे न आहे लेकिन इहे सभु ॻाल्हियूं खणी करे जेको आहे आर्टिस्ट जेको लाइव ॻाए थो न मां त चवां थी आर्टिस्ट आहे उहो ई ट्रैक ते हिकिड़ी वोकल थियल आहे ऐं उहो बसि हिकिड़ो सिर्फ़ु मोबाइल ते इन करे छॾियो ऐं बसि हाणे तव्हां त lip sync मोबाइल कयो, कोन्हे बसि को हाणे त वरी USB बि अची वियूं आहिनि त हाणे वरी गानो वरी फॉर्वर्ड बि करे छॾींदा आहिनि त एरोप्लेन मूं डणी ऐं बसि हाणे पिया तव्हां गाना 7-8 गाना तव्हां ॻाए अचो त चवण जी ॻाल्हि त ट्रेंड चेंजर आहियो त तव्हां हिकिड़ा सुठा सिंगर आहियो सो लास्ट आहे कहिड़ो गानो ॻाईंदासीं जेको अॼुकल्ह ट्रेंड हले पियो ट्रेंड हले पियो। ट्रेंड हले पियो जेको ईअं चइजे त हर सोशल मीडिया ते बि इहो ऐं गानो हूअं हले बि पियो शादियुनि में बि इलाही हले पियो बिल्कुलु तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल धमाकन धमामन सां ईंदासीं ऐं इहो गानो असांजो लास्ट गानो आहे ढोल धमामन सां ईंदासीं चाचन चाचन मामन सां मामन सां ईंदासीं ईंदासीं हा, असां। नानन ॾाॾनि सां ईंदासीं
पुफिन मासिन सां ईंदासीं, सॼे खानदान सां ईंदासीं। सो असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाइजो त असांजे प्रोग्राम जो तव्हांखे कीअं लॻो। अगरि कंहिंजूं अॼु कॉल्स न मिलियूं आहिनि त उन लाइ सॉरी, माज़रत। इंशाल्लाह नेक्स्ट वीक तव्हां वरी उअं ई असांजे प्रोग्राम में शामिल हूंदो। अॼु असां स्पेशली असांजे नेक्स्ट सोशल वीक मीडिया इंशाल्लाह जा तव्हां सभिनी सां वरी दोबारा मुलाक़ात थींदी सुठनि कलामनि सां। जेसिताईं तव्हां पंहिंजी फरमाइशूं सोचो त अॻियां जे लाइ तव्हांखे कहिड़ा कहिड़ा सॉन्ग असांखे फरमाइश करणा आहिनि। बिल्कुलु। सो अगरि तव्हां वटि बि सुठा मोबाइल आहिनि त इन गाने खे तव्हां बि पंहिंजे टिकटॉक ते या पंहिंजे कंहिं बि वीडियो ते रखी सघो था। इहो गानो तव्हां ट्रैक ॿुधो हूंदो। अॼु असीं श्री राग में इहो तव्हांखे गानो लाइव पिया ॿुधायो त इहो गानो बि इंजॉय कयो। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक मुलाक़ात थींदी। मूंखे बि इजाज़त ॾियो ऐं फरज़ाना बहार मूंखे बि इजाज़त ॾियो। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक मुलाक़ात थींदी। इंशाल्लाह खुदा मुलाक़ात हाफ़िज़। थींदी। लास्ट में गानो एंजॉय। जी शोइबार। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ढोल तमामन सां ईंदासीं। चाचन मामन सां ईंदासीं। ढोल तमामन सां ईंदासीं। चाचन मामन सां ईंदासीं। तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। सबे बसूं लारियूं भरे बिन बीगो गाड़ियूं भरे। सबे बसूं लारियूं करे सबे बसूं लारियूं करे बिन बीगो गाड़ियूं भरे। तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ओ ढोल तमामन सां ईंदासीं। चाचन मामन सां ईंदासीं। तमामन सां ईंदासीं। चाचन मामन सां ईंदासीं। तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। तुझे दर ते झुमरियूं पाए पंहिंजो जीवन साथी बणाए। तुझे दर ते झुमरियूं पाए। तुझे दर ते झुमरियूं पाए। तुझे दर ते झुमरियूं पाए पंहिंजो जीवन साथी बणाए। तुझे दर ते झुमरियूं पाए पंहिंजो जीवन साथी बणाए। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ढोल वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ढोल तमामन सां ईंदासीं। चाचन मामन सां ईंदासीं। ढोल तमामन सां ईंदासीं। चाचन मामन सां ईंदासीं। तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामन सां ईंदासीं। तोखे वठण मुंहिंजा जानी